वेलकम दोस्तों, मैं तव्हांजो पंहिंजो भाउ सरफराज़ कोसो। अवां ॾिसो था यूट्यूब चैनल सरफराज़ कोसो व्लॉग्स। उम्मीद अल्लाह जे फज़लो करम सां तव्हां ख़ैर ख़रीसो हूंदो। मां भी ठीक आहियां। तव्हां ॿाहिरनि जूं दुआयूं आहिनि, करम नवाज़ियूं आहिनि। अॼु जो व्लॉग कयूं था स्टार्ट। अॼु आयो ज़मीननि ते घुमणु। मां चयुमि दोस्तनि खे विज़िट करायां, सारियुनि जो जेको आहे त माहौल ॾेखारियां। कुझु ज़मीन जेका आहे ॻभ में आहे, तव्हां ही साम्हूं ॾिसी सघो था। हीउ ॾिसे थो सारो कोई निकितल, ऐं हीउ ॾे पूरी जेका है इन वक्त निसरी चुकी है। सजी ज़मीन अलहमदुल्ला ये ॾिसो था पूरी पौंडर से भरियल है। अलहमदुल्ला अल्लाह के फजलो करम से ज़मीन पूरी निसरे थी पई सारियों। गर्मी तमाम घनी है, बूसट है। शाम जो पहिरियां मां जो निकरी हली दोस्तन के कोई वीडियो में ॾेखारियां तो सारियों गोठ जो कीअं बेहतर थियूं आहिनि। अल्लाह जे फज़लो करम से तमाम में तमाम बेहतर थियूं आहिनि। ढोर जो पासो है। ही ज़मीन ॾिसो था, ही मां रस्ते ते वञा तो तलाहन जे साइड। ही साहब हेमंदुल्ला साहब जी ज़मीन है। अलहमदुल्ला हिते निसरी चुकी है। हीयर इन साइड कुछ निसरे थी पई, कुछ निसरी वही है। अॻिते वरी अॻिते ॾेखारियां थो। हेॾे माशाल्लाह ही चेना है, तव्हां हिन खे ॾिसी सघो था। मां क्रॉसिंग करे तव्हांखे हिन जो संग भी ॾेखारियां थो पियो। माशाल्लाह ही ॾिसो, ही माशाल्लाह ही संग ॾिसो। ही संग मुंहिंजे हथ खां वॾो आहे, ॾिसी सघो था तव्हां। क्लेम करे हथ खां भी वॾो जेको आहे त संग आहे। अलहमदुल्ला अल्लाह जे फज़ल करम सां जॾहिं रब राज़ी थींदो आहे त अहिड़ो ही फसल बीहंदो आहे। ज़मीन जे मथां अल्लाह जूं करम नवाज़ियूं आहिनि। रब राज़ी आहे त अहिड़ो ही फसल थींदो आहे। हारी जी मेहनत ऐं मालिक जो ख़र्च दिल सां हुजे, ज़मीन पंहिंजो जेको उपा भी बेहतर ॾींदो आहे ऐं जेको आहे पंहिंजी ताक़त भी रखंदो आहे। बेहतर में बेहतर ऐं तमाम ब्यूटीफुल खूबसूरत फसल थियो आहे। मोबाइल मुंहिंजी हिन वक्त स्टेक ते ना है, तंहिंजे करे थोड़ी झटका हणे थी पई, छो कि मां घुमंदो वञां थो पियो। ऐं तव्हांखे ही मनाज़र ॾेखां। ही ॾिसो माशाल्लाह, ही ॾिसो अल्लाह जे फज़ल करम सां फसल दा तमाम बेहतर थी आहे। वीडियो ते नवा जेके दोस्त अचन था उन्हनि खे गुज़ारिश है त बराए मेहरबानी फेसबुक पेज ते ॾिसो था तो पेज के फॉलो कयो। यूट्यूब चैनल ते ॾिसो था चैनल के सब्सक्राइब कयो। बेल आइकन जो बटन ऑन करे छॾियो जीअं असांजी नई ईंदड़ वीडियो तव्हां ताईं पहुची सके। ऐं तव्हां ही मथे ॾिसी सघो था कां तमाम मस्त लगा पिया आहिनि। जंग मचायूं पिया आहिनि। ॼण का कच्चे जी फौज लथी आहे। एॾा कावड़ियल आहिनि बाबा। अॼु कावनि खे मस्ती अची वई आहे न, या मूंखे ॾिठो त ॻाढ़ो जोड़ो लॻल आहे तंहिंजे करे। ऐं भाऊ ही चकर हई मोटियो थो वञे ऐं असां हींअर वञूं था पिया। बाक़ी बाबा गर्मी जो असां खां पुछा ई तव्हां न कयो त बेहतर थियो। गर्मी एतिरी आहे जीअं चवंदा आहिनि अणखुट, तंहिंजे करे। ऐं मच्छी भी तमाम टपा ॾींदी वरिती आहे तलाहन में। ऐं ॾिस था पोइ हिते उहे कुझु माण्हू बीठा आहिनि। हे वरी मच्छी खे जो खुराक हूंदो आहे, छेणो वग़ैरह उहो वट में पियल हूंदो, उहे खणी वरी तलाहन में उछलंदा जीअं मच्छी खाए। मां हिन वक़्तु रेलवे ट्रैक ॾे वञां थो पियो। तव्हांखे रेलवे ट्रैक जो भी मनाज़र ॾेखारियां थो पियो। जी तो दोस्तों, रेलवे ट्रैक ते पहुची चुका आहियूं। तव्हां ॾिसी सघो था ही रेलवे ट्रैक आहे। ऐं पोइ हिते ही तालाब तव्हां ॾिसो सिज लहण वारो आहे, अंधारो थियण वारो आहे। पोइ हिते ॾिसो था पूरा तला आहिनि अल्लाह जे फज़ल करां। ऐं हिन साइड खां पूरा तला आहिनि। मां अॻिते मोरनि ॾे हले तव्हांखे विज़िट करायां थो पियो। ही साम्हूं मोरियूं आहिनि, ही मोरियूं आहिनि, हिन साइड खां मोरियूं आहिनि। हितां जेको जॾहिं पाणी हद खां वधीक या सैलाब जे दौरान या बरसाति जे दौरान वधी वेंदो आहे त ॻोठ जो जेको पाणी आहे मथां लही अची
हिते ईंदो आहे मोरनि वटि। मोरनि खां क्रॉस करे हितां क्रॉस करे साम्हूं ढोरो आहे, सॼो पाणी ढोरे ॾे हलियो वेंदो आहे। हीअ मोरियूं जेको आहे त असांजे ॻोठ जे बरसाति या सैलाब खे बचाइण जे लाइ हीअ रखियो वियो आहे। त जंहिं टाइम हीअ ट्रैक ठहे पियो तॾहिं हिन शइ जो सिस्टम कयो आहे। हिकु हीअ आहिनि, हिकिड़ा परियां साइड आहिनि। मां अॻिते हली वरी उहे मोरियूं बि तव्हांखे ॾेखारियां थो पियो, ऐं इन्हनि जो बैक साइड बि ॾेखारियां थो त कीअं क्रॉसिंग या हॉल कहिड़ा अथसि उहे बि मां तव्हांखे ॾेखारियां थो पियो। हीअ खजी आहे, तमामु पुराणी आहे हीअ बि वॾे टाइम खां। ऐं हीअ साम्हूं ॾिसो था वाइट कलर जो, हीअ असांजे ॻोठ जो माना स्कूल आहे। ऐं हेॾे ॻोठ आहे असांजो हिन वक़्तु बेदमुश्क साम्हूं आहिनि, नज़र नथो अचे छो कि आवर टाइम आहे, शाम जो पहर आहे, इन जे लाइ एतिरी क्लियरली नज़र नथी अचे पई। हिन वक़्तु मुंहिंजो चहिरो बि तव्हांखे धुंधलो नज़र ईंदो हूंदो, इन जे करे जो सिज लही चुको आहे, काफ़ी टाइम आउट थी चुको आहे। वीडियो क्लिप मां बि रिकॉर्डिंग करे पोइ हितां निकिरी वेंदुसि ॻोठ ॾांहुं। मुंहिंजे दोस्तनि खे वेंदे वेंदे ॻोठ जे रेलवे ट्रैक जो बि विज़िट करायूं। अञा हीअ साम्हूं तव्हां ॾिसो था, हीअ मोरियूं आहिनि। हीअ मां हेठि लहां थो, थोरो हेठि लही तव्हांखे बहितर तरीक़े सां ॾेखारियां। हीअ तव्हां ॾिसी सघो था, हीअ ॾिसो तव्हां मोरियूं। अञा थोरो हेठि लही वञा त अञा बहितर क्लियर नज़र ईंदो। थोरो ॾिसो त कंडा वग़ैरह आहिनि। मां ही किनारी ते बीहां थो, किनारी ते हिते बि हाणे तव्हां ॾिसी सघो था हीअ मोरियूं क्लियरली नज़र अचनि था। हीअ हिकु, हीअ इन जे खाना आहिनि। हीअ हिकु गेड, हीअ 2 3 4 5 6 7 8 9 हिन जा आहिनि। त जेको आहे पाणी कॾहिं बि केतिरो बि बारिश ऐं सैलाब जो ईंदो आहे त हितां क्रॉस कंदा, 9 हिन खे 9 हुन खे, क्लियरली सकून सां ॻोठ जो पाणी निकिरी वेंदो आहे। ॻोठ में थोरो जेको आहे तकलीफ़ आहे छो कि उते एतिरा रस्ता क्लियर न आहिनि, गप वग़ैरह थी वेंदी आहे छो कि कचा रस्ता आहिनि। हाणे आस्ते आस्ते ठहंदा वञनि था, जेके पका ठही चुकंदा। ऐं नालियूं वग़ैरह जी बि थोरी तकलीफ़ आहे, इंशाल्लाह इहे बि फाइनल थी वेंदा। जेको आहे हीअ असांजा तालाब, ही साइड खां हीअ रेलवे ट्रैक पोइ ते जेका आहे हबीबकोट स्टेशन आहे। मां कम से कम ईअं सम्झां थो 2 खां 2.5 किलोमीटर परे आहे, ज़्यादा न आहे, 2 हूंदो 2.5 बि न हूंदो। इहे थिए मंज़र असांजे ॻोठ जा, इहे थियो रौनक। हीअ असांजो ॻोठ कादिर बख्श जा शशका अथव। हिन टाइम जा काफ़ी रौनक हिन टाइम हूंदी आहे छो कि सिज लही चुको आहे। ऐं वीडियो खे अॻिते शेयर करे असांजी सपोर्ट बि ज़रूरु कंदा। वॾी महिरबानी दोस्तों, जज़ाकल्ला ख़ैर।